नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कंदकोट जे कच्चे में घर अंदर रॉकेट लॉन्चर जो गोलो फाटण सबब 6 ॼणा फौत ऐं 6 ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। कच्चे वारे इलाक़े शाह अली सब्ज़ोई में घर अंदर रॉकेट लॉन्चर जो गोलो फाटी पियो, जंहिं सबब 6 ॼणा फौत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़े बाद रेंजर्स पहुची वई, इलाक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट जे कच्चे में घर अंदर रॉकेट लॉन्चर जो गोलो फाटण सबब 6 ॼणा फौत ऐं 6 ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। कच्चे वारे इलाक़े शाह अली सब्ज़ोई में घर अंदर रॉकेट लॉन्चर जो गोलो फाटी पियो, जंहिं सबब 6 ॼणा फौत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़े बाद रेंजर्स पहुची वई, इलाक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट जे कच्चे में घर अंदर रॉकेट लॉन्चर जो गोलो फाटण सबब 6 ॼणा फौत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। कच्चे वारे इलाक़े शाह अली सब्ज़ोई में घर अंदर रॉकेट लॉन्चर जो गोलो फाटी पियो, जंहिं सबब 6 ॼणा फौत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बका बंगवार खां। बका, आगाह कजो त गोलो फाटण सबब 6 ॼणा फौत थिया आहिनि, छा अपडेट आहिनि वटि? जीअं त कंदकोट जो कच्चे वारो इलाइक़ो घोड़ाघाट पुलिस थाने जे हद में शाह अली सब्ज़ोई जे घर में रॉकेट लॉन्चर जो गोलो फाटण करे मासूम ॿारनि ऐं औरतनि समेत 5 खां वधीक माण्हू फौत ऐं 6 खां वधीक माण्हू पिणु ज़ख़्मी थिया आहिनि। राब्ते ते इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त सामंत सुंदराणी बिरादरी जे जेको हलंदड़ तकरार हुयो, उन तकरार दौरान इन्ही धुरनि हिक ॿिए मथां रॉकेट लॉन्चर जा गोला फायर कया ऐं हिकिड़ो गोलो किथे जेका त ज़मीन ते किरी पियो। उन खां पोइ माल चारींदड़नि उहो गोलो खणी करे पंहिंजे घर खणी आया। सुबुह जो जेको उते ॿारनि ऐं औरतुनि घर में जेको आहे त माल जे मच्छर जे लाइ घर में दूहो कंदा आहिनि ॿाहिरिनि में, जीअं दूहे सबब माल खे मच्छर न खाइनि। उनमें उन बाहि में हुननि सटियो, ॿारनि त सटे छॾियो, जेको थोरी देरि बाद हू फाटी पियो, जंहिंखां पोइ ही वाक़ियो पेश आयो, जंहिं सबब कुझु माण्हू जेके आहिनि त मरी विया आहिनि ऐं कुझु माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा बि पिणु इतला आहिनि। इहे बि इतला आहिनि त हिन वक़्तु पुलिस ऐं रेंजर पिणु वाक़े वारे हंधि पहुची चुको आहे ऐं उते इलाही अॻो पूरे ॻोठ खे कड़ो चाढ़े छॾियो आहे ऐं ॿारनि माण्हुनि खे जेको त अचणु नथो ॾिए ऐं हू सर्च ऑपरेशन करे उते वाक़े बाबति ॼाण वठी रहिया आहिनि। जी बका बंगवार